बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां धे अख़र जा आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं लफ़्ज़नि मां जुमिला ठाहींदासीं। उन खां पहिरीं तव्हांखे टे लफ़्ज़ ॿुधाईंदासीं। जंहिं लफ़्ज़ जी शुरूआत में धे जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में धे जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में धे अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि धण, ॿुधण, सिंध। इहे हुआ टे लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजो तव्हां असांखे कमेंट्स में माना ॿुधाईंदा। उहो आहे धियाउ। धे ज़ेरे धे ये अलफ़ या हमज़ो पेशो धिया। अचो त हाणे पहिरीं असां धे जा आवाज़ पढ़ूं ऐं लिखूं। धे खे ॿ टुपका मथां ॾेई ज़बर ॾिबी आवाज़ु निकिरंदो ध। धे खे ॿ टुपका मथां ॾेई हेठां सनी लीक ॾिबी आवाज़ु निकिरंदो धे। धे खे ॿ टुपका ॾेई हेठां ज़ेर ॾिबी आवाज़ु निकिरंदो धे। धे खे लिखी मथां पेश ॾिबो आवाज़ु निकिरंदो ध। धे खे पोयां अलफ़ ॾिबो आवाज़ु निकिरंदो धा। धे खे पोयां वाव ॾिबो आवाज़ु निकिरंदो धो। धे खे वाव सां गॾु मथां ज़बर ॾिबी आवाज़ु निकिरंदो धो। धे खे वाव सां गॾु मथां पेश ॾिबो आवाज़ु निकिरंदो धू। धे खे पोयां ये ॾेई आवाज़ु कढिबो धे। धे खे मथां ज़बर ॾेई पोयां ये मिलाइबो आवाज़ु निकिरंदो धे। धे खे ये ॾेई ऐं हेठां ज़ेर ॾिबी आवाज़ु निकिरंदो धी। इहे हुआ अॼु जा आवाज़ ध, धे, ध, धा, धो, धौ, धू, धे, धे, धी। अचो त हाणे हिन जा लफ़्ज़ लिखूं। पहिरीं आवाज़ु लिखबो ज़बर जो। धे ज़बर ध, हणे पेशुण धण। धे ज़ेरे धे, हमज़ो अलफ़ आ, हणिवाणो धिआणो। वरी उन खां पोइ आहे धे पेश ध, हमज़ो ज़ेरे ए, जीम ज़बर ज, णे पेशुण धुइजण। उन खां पोइ आहे धे अलफ़ धा, हमज़ो ज़ेरे ए, काफ़ पेश क, धाइक। उन खां पोइ आहे धेवा धो, धेवा धो ते ज़ेरे ते धोते। धौरो, धौरे में नून गुने वारो आवाज़ आहे धेवा नून ज़बर धाओ रेवा रो धौरो। धैये धे, जिम ज़ेरे जे धेज। धैये ज़बर धै, ये ज़बर ज धेज। धैये ज़ेरे धी, हमज़ो पेश धी। इहे हुआ हिन धे अख़र जा आवाज़नि मां लफ़्ज़ ठहियल। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।